नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जे नई चूंडियल सेनेटर यूसफ गीलानी जो नोटिफिकेशन रोकण जे लाइ दरख्वास्त रद्द कंदे केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ़ जो नोटिस रोकण जी दरख्वास्त में तरमीम करण जी हिदायत कई है। अॻूणे वज़ीर आज़म यूसफ गीलानी जी नाअहली लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो है। तहरीक इंसाफ़ तरफ़ां अली हैदर गीलानी जो वीडियो बयान बिना दरख्वास्त दाख़िल कई हुई। इन खां अलावा इलेक्शन कमीशन में यूसफ गीलानी जी नाअहली बाबत केस में तहरीक इंसाफ़ जे वकील बैरिस्टर अली ज़फर दलील ॾींदे चयो आहे त नंबर गेम में तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवार हफ़ीज़ शेख खे अक्सरियत हासिल हुई। सेनेट चूंड में पैसनि ऐं पार्टी टिकटनि जे एवज़ धांधली कई वई। सेनेट चूंड में हिकु ॾींहुं अॻु धांधली जो सबूत मिलियो। 2 मार्च ते यूसफ गीलानी जो पुटु वीडियो में लालच रिश्वत ॾियण जो चई रहियो आहे। अली हैदर गीलानी वोट न ॾियण ऐं वोट ख़राब करण जो चई रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।